फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। पीर तमुजा जीलानी जलील पीर तमुजा बादशाह जीलानी जलील दादरा दरगाह जा खामद जा खलील हसनी हसनी हीरी आहिया वाहिर थो वसील दाता दिल के जो दिलासा दलील हर जिल्लत मज़लील रस बादशाह बगदाद जा मीरा शाह मदद कर मुझता सुने दादी आए अब्दुल लतीफ जो तू बादशाह बगदादी अज हसनी पीर हादी कर का मार मुरीद ते मीरा शाह मदद कर मुझी औखी में दवेर लिल्लाह लग लतीफ चे भर पाज़िय दे पेर
शेर कर का बार मुरीद दे सब खबेरी आओ ममनून ऐ मशकूर ऐ शुक्रगुजार आया महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी दे खानदान जा गुलाब जा गुल जो सुभान अल्लाह सोने दस्तगीर जा बटड़ा सोने जा शहजादा ऐ असा ऐ तवाजे हिए जा हार अखिल जा चार दिल जा दिलदार कुर्बदार हुबदार अभी करे उन जा दीदार तपार सपनी जा थी वजन मेरा ही पार ऐ दिल के मिले सुकून ऐ करार ऐ इंशाअल्लाह भले आयो गुनहगार ऐबदार दागदार सियाकार जलील को जुड़ाए किबला पर ऐ दस्तगीर जा मुरीदो असा ऐ तवा के लख मुबारक हुजन असी निधड़ का आयो असी धड़ी का आयो असा जो किलो मजबूत है असा जा वारिस बैठा है असा जा वली बैठा है असा तवाजी खुश नसीबी हयाती में अल्लाह से वरी असा तवा के मौके दिनो जो अज दस्तगीर जी महफिल में आया आयो बैठा आयो इंशाअल्लाह सोने दस्तगीर जो जिक्र बुधदा ईंदासी असा जा हाव ठंडो ईंदो ईमान वधंदो ईंदो दिल में करार सुकून नसीब थींदो इंशाअल्लाह असा तवाजो अखियूं खुलंदियूं त अल्लाह दस्तगीर के केतिरो मक़ाम ॾिनो सब खां पहिरीं अक्सर करे माण्हू एतिराज़ कंदा आहिनि उहा ॻाल्हि बाबा खे सम्झाया मुंहिंजा दिलबर सुनी मुस्लमान बा एतराज इहो कंदा आहिनि मिसाल तौर आओ ॿिनी शहज़ादनि ॿिनी भाइरनि जो मंगूर मशहूर आया जो मूं आजिज़ गुनहगार के हर साल हिते जी हाज़िरी भरण जे लाइ साईं मूंखे मुक़रर ऐं मख़सूस करे छॾियो आहे ऐं अल्लाह कंदो इहो सिलसिलो मुंहिंजी हयाती ताईं जारी ऐं सारी रहंदो माण्हू चवनि था त साईं तव्हांखे अजर को पारायो ईंदियूं आहिनि माण्हू तव्हांखे अजर को पाराईंदा आहिनि भला इहा रवायत किथां आई इहा सकाफ़त किथां आई इन जो को प्रूफ हुजे इन जी का सनद हुजे इन जो को हवालो हुजे इन जो को फ़ाइदो हुजे असांखे सम्झायो या पिणु रीत रस्म रवाज आहे मुंहिंजा त न रीत न रस्म न रवाज भलक तव्हां इहो जेको अमल कयो आहे मुंहिंजे सोने नबीअ जे सुन्नत ते तव्हां अमल कयो आहे अॼुकल्ह माण्हू होई बोल के टोकी ॻाए टोकी टोकी न वॾो ख़ैर प्या टोकी प्या रोकी प्या जलील पर असांखे जेका ॻाल्हि चवणी हूंदी उहा असांखे चवणी आहे अल्लाह जे हबीब फरमायो अल्लाह जे हबीब फरमायो तव्हां हिक ॿिए खे सौगात ॾींदा वञो गिफ्ट ॾींदा वञो सूखड़ियूं ॾींदा वञो सौगात ॾींदा वञो
जे जे करे अवा में मोहब्बत वधदी गरीबी हदीस बुधो नबी फरमायो तहाको फइन्नल हदियता तज़हबु बिदगाए अल्लाह ने हबीब फरमायो ऐ मुजा सहाबियो तवा हिकड़े के तोहफा ॾींदा वञो गिफ्ट ॾींदा वञो सूखरू ॾींदा वञो छो जो इन सां मोहब्बत वधंदी दिल में हसद साड़ बुग़्ज़ किलो निफाक नफरत दिल मां खत्म थींदी अवी पाण में खीर खंड ऐं पाण में भावर थींदा इन जे करे इहो असां अमल कंदा आहियूं ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बि ॿुधाया मुझे सोने नबी फरमायो मल अहया सुन्नती अंद फसाद उम्मती फलहु अज्र मिअत शहीद अल्लाह ने हबीब फरमायो ऐ मुझा उम्मतियो तव्हां ॾिसो जॾहिं मुझा उम्मती मुझी के सुन्नत के छॾे दारीन मुझी सुन्नत मां हथ कढी छॾीन मुझी सुन्नत के विसारे छॾीन मुझी सुन्नत के अमली जामूर था पाराइन या उन सुन्नत ते अमल कंदे हमरान के आर ऐब महसूस थे अल्लाह ने हबीब फरमायो तुझे मुझे उम्मती मुझे एड़ी सुन्नत ते अमल करे ॾेखारियो मुस्तफा पंहिंजी ज़ुबान मां लफ़्ज़ फरमाया त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह मुझे एड़े उम्मतीअ खे 100 शहीदनि जेतिरो सवाब ॾींदो काफ़ी अहिड़ी सुन्नत जो तर्क थी ख़त्म थी वियूं माण्हू त कढी विया जाता असीं एॾा ख़ुशि नसीब आहियूं एॾा ख़ुशि नसीब आहियूं असांखे जेको अल्लाह मिलियो आहे अल्लाह क़ुरान पढ़ी ॾिस अल्लाह से फरमायो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल अल्लाह जेको असांखे मिलियो आहे उहो अल्लाह रब्बुल आलमीन तमाम जहान जो रब तमाम जहान जो परवरदिगार तमाम जहान जो पालनहार असीं एॾा ख़ुशि नसीब आहियूं रब असांखे बेमिसाल मिलियो आहे जेको पंहिंजी ज़ात ऐं सिफ़ात में बेमिसाल ऐं अकेलो आहे वरी मुजाता अल्लाह जी करम नवाज़ी अल्लाह जेको दिल पर नबी ॾिनो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह जेको असांखे दिल पर नबी मोहम्मद अरबी ॾिनो उहे मोहम्मद अरबी रहमतल लिल आलमीन तमाम जहान जे लाइ रहमत बणजी आयो अल्लाह जेको क़ुरान ॾिनो इन्हो इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन हिते आलमीन जी ॻाल्हि अल्लाह जेको असांजी हिदायत जे लाइ किताब क़ुरान ॾिनो उहो बि ज़िक्रुल लिल आलमीन वरी हज पढ़ण जे लाइ उम्रे जे लाइ जाता नमाज़ पढ़ण वक़्तु क़िबले ॾांहुं को मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा आहियो इन क़िबले खे बि अल्लाह ताला फरमायो मुबारकौ वहुदन लिल आलमीन
वो किबलो बरकत वारो हुदल लिल आलमीन सभनी जहान वारन जे लाए बरकत ऐं हिदायत वारो ओ दस्तगीर जा मुरीदा कनन मां कपक जी हिल फकीर जी यार बुधो रब मिलियो रब्बुल आलमीन नबी मिलियो रहमतल लिल आलमीन कुरान मिलियो जिक्रुल लिल आलमीन बैतुल्लाह क़िबलो मिलियो हुदल लिल आलमीन ऐं असां खे मुर्शिद मिलियो गौसल आलमीन केरी भलारी उम्मत केरी भलारी उम्मत अता अता कर गयो हम जाता हिकड़ो सैयद हुजे या गैर सैयद हुजे पर पीर हुजे हम जाता हिकड़ो पीर के इलाके मखसूस इलाके जो पीर होंदो आ को सिंध जो पीर होंदो आ को हिंद जो पीर होंदो आ को बलोचिस्तान जो पीर होंदो आ को सरहद जो होंदो आ को ईरान जो होंदो आ को अफगानिस्तान जो होंदो आ को हिंदुस्तान जो होंदो आ को पाकिस्तान जो होंदो आ ओ मुजादा को आजाद कश्मीर जो होंदो आ ओ मुजादा को अजम जो होंदो आ को अरब जो होंदो आ को खास इलाके जो होंदो आ को के खास कौम जो मुर्शिद होंदो आ अताही को खुसे कौम जो मुर्शिद आ ही जमाल जो मुर्शिद आ ही बेतल जो मुर्शिद आ ओ मुजादा ही फुलण जो मुर्शिद आ पर मुजादा गौर कजो अल्लाह जो कसम ऐ मुर्शिद ॿिया बि लखे करोड़े आहिनि पर मुजादा सुनो अब्दुल कादिर जिलानी के हिकड़े मुल्क जो न के हिकड़े इलाके जो न के हिकड़ी कौम जो न ओ मुजादा सभनी कौमन जो ऐं दस्तगीर हुआ जेके इंसान मञल जिन मञल हैवान मञल जीत जीवड़ा मञल पखी पखण मञल नाग मञल हिंदू मञल कोली भील में गाल मञल गैर मुस्लिम लाल मुस्लिम मञल सब वॾे पीर जे नाले सां हुनखे यादि कंदा आहिनि अर्श में बि अर्श वारा उनके पीर मञल फर्श वारा उनके पीर मञल पर मुजादा पीर त पंहिंजी जॻह ते आ पर अल्लाह जो कसम हिन काइनात में जेके बि वली ऐं पीर मुर्शिद थी आया अॻ में या आहिनि या अञा ईंदा ओ मुजादा उन सभिनी पीरनि जो पीर दस्तगीर आहे ॿी ॻाल्हि चार सिलसिला आहे हिकिड़ो नक्शबंदी तरीक़ो आहे जेके दिल में ज़िक्र कंदा आहिनि ॿियो सोहरवर्दी तरीक़ो आहे ॿियो वरी चिश्ती तरीक़ो आहे नक्शबंदी तरीक़े हलाइण वारो ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंदी इन सिलसिले के हलाइण वारो चिश्ती सिलसिले के अजमेर वारो साईं मोइनुद्दीन हलाइण वारो ओ मुजादा गौर जो मक़ाम आहे हाणे तव्हां ख़ुदि ताज़ो लॻायो वरी नक्शबंदी तरीक़े के जा बुज़ुर्ग जेके आहियो उनमें इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फ़सानी रहमतुल्लाह अलैह उनखां अलावा ॿिया बि वॾा वॾा बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि पर मुजादा भले घणी सोहरवर्दी जो पीर हुजे चिश्ती जो पीर हुजे नक्शबंदी जो पीर हुजे पर मुजादा ये सभई पीर पंहिंजो रहबर रहनुमा अॻवान दस्तगीर खे मञींदा आहिनि तुंहिंजो
तोहे जो पीर मोहे जो पीर पर पीर जो भी आहे पीर पर पीर जो भी आहे पीर हाणे तो बचो मां भी चवा तो बचो मां भी चवा जिए दस्तगीर जिए दस्तगीर जिए दस्तगीर जिए दस्तगीर लीलायो असी रक्स करण शुरू करे लीलायो छो सोने दस्तगीर पाण फरमायो मुरीदी ला तखफ अल्लाह रब्बी ओ मुझा मुरीद तुझी छो तो घबराए न तू निधड़ को लाए तू घड़ी को आई तुझे मुर्शिद जो नालो अब्दुल कादिर आहे तू कमजोर आई अब्दुल कादिर तक कमजोर होने चो सुभान अल्लाह अब जाता गौर जो मकामा पेरू संग गुजरी वयो बियो संग गुजरी वयो जो संग गुजरी वयो चतुर संग गुजरी वयो 470 हिजरी में 25 सदी के आखिरी हिस्से में रमजान मुबारक जो महीनो हुयो पेरू रोजो हुयो रमजान महीने जी पेरी तारीख दे पीरन जो पीर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी जाओ गौर कजो अल्लाह ताला जो हिकमत सो अल्लाह से कुरान में फरमाया शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल कुरान रमज़ान जो भलो महीनो जे में कुरान लाथो वयो ओ मुझा दिल पर सुन्नी मुस्लिमान बा हिल फ़कीर जी जान याद रखजो साईं अब्दुल कादिर जीलानी जी विलादत रमजान जे महीने में थी ऐ रमजान जे महीने में कुरान लथो अरे जेको कुरान रमजान जे महीने में लथो उहो कुरान आसमानी किताबन जो सरदार किताब थी वयो ऐ रमजान जो महीनो साल जे महीनन जो सरदार महीनो थी वयो जेको इन महीने में जाओ अब्दुल कादिर जीलानी उहो वरी सभनी वलन जो सरदार थी वयो हर माण्हू जो पंहिंजो नज़रियो आहे हर माण्हू जो पंहिंजो अक़ीदो हूंदो आहे अॼुकल्ह माण्हुनि जो ईमान कमज़ोर थी चुको आहे ईमान कमज़ोर कयो पियो वञे माण्हुनि खे बरखलायो पियो वञे त छा आहे वलियनि में औलिया में छा आहे दस्तगीर में छा आहे चरिया तोखे कहिड़ी ख़बर तो त इन पासे पहरायो ई कोन्हे तोखे ख़बर कहिड़ी त अब्दुल कादिर जीलानी हस्ती कहिड़ी आहे अब जाता अॻियां थो ॿुधाया रमज़ानुल मुबारक जो महीनो हुयो पहिरीं तारीख़ हुई जॾहिं सोनो अब्दुल कादिर जीलानी ख़ैर जो ॼाओ अल्लाह जो कसम साईं जो चरो चमत्कार ऐं रूपदार चरो साईं जी अम्मा जो नालो उम्मुल ख़ैर फातिमा पापे जो नालो हुयो
अब साले मूसा जंगी दोस्त खुदा जो नाने जो नालो अब्दुल्ला सोमई ऐ पिए दे तरफ का हसनिया अमर दे तरफ का हुसैनिया यही साईं अब्दुल कादिर जिलानी दे खानदान जो तालुक अग्या हली इमाम हसन साहब मिले तो सोने हुसैन साहब मिले तो ऐ हसन हुसैन उए जे नबी से फरमायो ये महिमा मोहम्मद करीम जा गुल चो सुभान अल्लाह तहेब बई गुलाब जा गुल बई भा अल्हम्दुलिल्लाह मुजादा हसनी हुसैनी पक्को सैयद मारो मारी जवरदा अब्दुल कादिर जिलानी सैयद लाए मुजादा के करे जिलानी सैयद लाए तो दुनिया में जो सैयद है यो सैयद है जे करे तवा इनकारी था तो अब्दुल कादिर जिलानी सैयद लाए कि साईं को तो शेख साईं कादरी साहब से खबर आ साईं को जल्दी पढ़ो अशेख लफ्ज अरबी जो अरबी लफ्ज जी माना पहजी फारसी लफ्ज जी माना पहजी सिंधी लफ्ज जी माना पहजी हिंदी लफ्ज जी माना पहजी इंग्लिश लफ्ज जी माना पहजी हो इतने महाराणी जा पाण शेख उठे के चंदा जो पर हिंदू हुजे वो मुसलमान थे उनके पाण शेख चंदायो तहां हाण के बरकरार चरियो बाबा किताबा में लिखो कोन सैयद शेख अब्दुल कादिर जिलानी अरे अल्लाह चलो करेगा स्याणो करे विचार रबर से मत खसे हणे कोन हथियार हणे चरिया पेरी लिखो पियो असैयद पो लिखो पियो अशेख जे जने नौजुबिल्लाह जी अमीता जो अग में हिंदू नान मुस्लिम हो को मुसलमान थी थियो इन जे करे शेख वो अग में जेको लफ्ज लिखो पियो असैयद वो शायद शेख लफ्ज अरबी जो माना बुधाए तो चला खुदा के वास्ते जिलानी दादा के मुरीद उनके हथ बजावदी अर्ज तो करया खुदा जो कसम जी मदीने जे मीर जे जिस्म ते मख न वेंदी हुई औ प्रूफ दिखाण लाइ तैयार आया तो मुझे सोने मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी जे जिस्म ते मख न वेंदी जी महबूब मोहम्मद करीम जे पगर मुबारक में खुशबू हुई तो मुझे सोने जिलानी के पगर मुबारक में खुशबू तो जिलानी के ससुर जाए तो के तो बुलाया शेख चाचा के बुआ अरबी में को आलिम हुजे मेरे मुल्लू न हुजे मेरे ज्ञानी न हुजे तो दाढ़ी के रानी सी से नहीं मौलविया मौलवी थे जो सोनो आलिम थे जो सोनो नबी फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया मदीने जे साईं फरमायो आलिम सगोरा नबी जा वारिस है आलिम थे सोनो मुजादा अशेख लिखी अशेख फी शरीयत वहु युसरता व युमीतुल बिदाता शेख उनके जबो जेको मुस्तफा जे सुन्नत के जियारे चो सुभान अल्लाह अरे जिलानी का बोली जोर से सुभान अल्लाह अन्य जो जोर से सुभान अल्लाह कसम घड़ी चवा दो तपैजी महफिल जे मथा तस्वीर दी निगाह सुभान अल्लाह ऐ जोरा बोली सा भाड़ी दी साईं जो बगदाद में इतने निगाह किए पोतुस हम जाता साईं पाण पंहिंजे किताब में पाण
फरमाया इज्जत रब्बी इन्नस्सवादा वल अस्या युरदून अलैया व इन्ना अलैया फिल लौहिल महफूज व अना गायसुल फी बिहार इल्मिल्लाह। मुझे सुने दस्तगीर अब्दुल कादिर जिलानी पंहिंजे किताब में लिखियो ऐं मुंहिंजा मुरीदो तूं अब्दुल कादिर जिलानी खे पंहिंजे रब जी इज़्ज़त जो कसम आहे तनेक वक्त मुझे अॻियां पेश कया वेंदा आहिनि बदबख़्त मुझे अॻियां पेश कया वेंदा आहिनि। साईं फरमायो वेठो त बगदाद में आया पर मुंहिंजूं ॿई अखियूं लौ महफूज़ खे ॾिसी रहियो आहे। लौ महफूज़ मथे आहे क़ुरान महफूज़ हुयो। हाणे अवां खां थो पुछां त बगदाद खां लौ महफूज़ परे या मदीन बगदाद खां परे? ही त पद वेझो आहे। सता आसमान खां मथे लौ महफूज़ आहे। इहे जीलानीअ जे नज़र जो पावर अञा तोखे ॿियो पावर ॿुधायो। साईं पाण पंहिंजे किताब में फरमायो यदी अला मुरीदी कसमाए अलल अर्दे ओ मुझा मुरीद तू निधन कोलाई तू धड़ी कोलाई घबराए न। वो अब्दुल कादिर जिलानी जो हथ पंहिंजे मुरीद जे मथा इहे छायल जी ज़मीन जे मथा आसमान आहे। अहिड़ो ज़मीन जो टुकड़ो निकिरायो जंहिंजे मथां आसमान न हुजे जिते ज़मीन आहे उते आसमान आहे। साईं फरमायो यदी अला मुरीदी कसमाए अलल अर्द ही मुंहिंजो हथ मुंहिंजे मुरीद जे मथां इहे आहे जी ज़मीन जे मथां आसमान। हाँ जिते ज़मीन आहे उते आसमान आहे माना जिते दस्तगीर जो मुरीद आहे जेकॾहिं दस्तगीर नथो ॿुधी सघे त पोइ भिटाए छो चवे त पीर त मुंहिंजा पातशाह। सवेरे मुक़बिला साईं शाह कादरी खे बि अर्ज़ कयो त क़िबला मूं किताबनि में पढ़ियो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जो मुर्शिद जेको बसगा पारो हा ज़ात जा कोरी हा। हिकिड़े जो नालो मोहम्मद हुयो ॿिए जो नालो अहमद हुयो ज़ात जा कोरी हा। भिटाए साईं उन्हनि जो मुरीद थियो। पहिरीं भिटाए साईं जो इरादो इहो हो त सुल्तानुल औलिया मखदूम मोहम्मद ज़फ़र लोहारी वारे जो मुरीद थिया पर साईं लोहारी वारे मुरीद साईं फरमायो ओ अब्दुल लतीफ़ मुंहिंजो मुरीद तॾहिं थींदे जॾहिं साधन सुरूदनि मां हथ कढंदे इन्हनि मां हथ कढ पोइ मूं वटि अच त तोखे दामन में छुपाया तोखे मुरीद बनाया। साईं शाह अब्दुल लतीफ़ जा तयारी ते कई पर उन खां अॻु में साईं मखदूम मोहम्मद ज़फ़र लोहारी वारो वञी रब सां मिलियो। पोइ साईं मुरीद थियो मोहम्मद अहमद जो ज़ात जा कोरी हा। तॾहिं भिटाए फरमायो हलो हलो कोरीए नाज़िक दिल जो गंढीन सारो ॾींहुं छिलण मोर न सिखिया। ओ दस्तगीर जा मुरीदो मूंॾा तवजा करियो कननि मां कपा कढो। अरे साईं भिटाए जो मुर्शिद मोहम्मद हुयो अहमद हुयो ज़ात जा कोरी हुया।
पर वरी सदे के तो सदे मदद लाए उन जवान के तो सदे जवान दाहे बचड़ा वेठाए जतो पीर दन मुझा पादशाह जीलानी जलील जाता अकीदत ॾिसो मोहब्बत ॾिसो साईं शाह दिल ते बिठाए पंहिंजे मुर्शिद खे बादशाह चयो आहे बादशाह ऐं हे बि ॿई सोना सैयद बादशाह पीर त मुंहिंजा बादशाह जीलानी जलीला पिटाई के की खबर बेची का दिला दरगाह जा खावत जा खलील हसनी ही आहिया वाहिर तो वसील दाता है दिल के तो दिला सा दलीला हर जिल्लत कयम जलीला रस बादशाह बगदाद दा तो पहले मुर्शिद मोहम्मद अहमद पर पीरी साईं आयो जीलानी जे तरफ खबर वास तब मोहरे पीर जेड़ो के जो पीर ना सब आयो अब्दुल कादिर जीलानी के दिसण दे लाए दाइर माइल गाल उतारे छड़ी त सैयद जे घर में हिकड़ो एड़ो नंढड़ो ॿार जाओ न हिक खां अॻ में कॾे जाओ न एड़ो को मां पुट जड़े सघंदी सब जी मायूं पाणे खे मरियूं मर्दन का होए माने टक्कर वधी जो बार जब वठ वठ वधी जी अल्लाह जी कुदरत से जेको से दस्तगीर ना चवे सुभान अल्लाह ऐं सुभान अल्लाह अरे नंढड़ो ताज़ो जाल मारा मुझा दिल पर जेको से चवे सुभान अल्लाह जेको से खुश थी दो वने थर दो वने मायूं हिक ॿिए सां ॻाल्हियूं कंदियूं वञनि असां केतिरा ॿार ॾिठा केतिरा ॿार ॼणाया पर ही अजीब ग़रीब ॿार असांजे सम्झ खां मत भरो ओ मुंहिंजा दादे मायूं हलियूं वयूं नंढड़ो हुयो जी जन्मा खां वधीक ॿियो महिरबान केरा जी जन्मा नंढड़े अब्दुल कादिर जीलानी खे खणी जॾहिं पंहिंजी छातीअ सां लॻायो त अब्दुल कादिर जीलानी पोइ हटण लॻो मां वरी ज़ोर ॾेई अॻियां वधायो छातीअ जे तरफ़ त नंढड़ो थमियो वठे मां अॻियां ज़ोर लॻाए दस्तगीर पुठियां ज़ोर लॻाए सिलसिलो हलंदे रहियो मां परेशान थी वई त कई मायूं आयो हुयो मताचे जे नज़र जे वर चढ़ी वियो तेस ताईं अब्दुल कादिर जीलानी तकब ते जाम हुयो अखियूं खोले कंध सां इनकार करे पंहिंजी मां खे इशारे में समझाए अम्मा ही रमज़ान मुबारक जो महीनो आहे भले नंढड़ो आया
मुते रोज़ो फर्ज लाए पर रमज़ान जे महीने जो एहतराम असां जे लाए ज़रूरी आहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत तस्गीर सुभान अल्लाह। यमन याम मोहम्मद जो गुलाम मशहूर हर दौर जो नाम ऐ जी जमात बाहे जाम उन जमात के मुझे तरफा हुजे सलाम पढ़ंदा वञो हुजूर ते सलातो सलाम इंशाअल्लाह कलमे ते पंहिंजो थींदो अंजाम रब साईं पाण ससरी खे अता कंदो दारुल सलाम। मुंहिंजा दिलबर भाउ नंढड़ो असां लाइ सबक छॾे असांजे मिसाल असांजे लाइ नमूनो उनजी सीरत तय्यबा असांजी तव्हांजे ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो तौर तरीक़ो आहे। मुंहिंजा दिलबर भाउ साईं अब्दुल कादिर जीलानी खे की ख़बर पई त ही रमज़ान मुबारक जो महीनो आहे, ही रोज़नि वारो महीनो आहे। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो नंढड़े ॿार वीचारे खे कहिड़ी ख़बर पर जेको ॼमण शर्त इहा ख़बर रखी सघे थो त ही रोज़नि वारो महीनो आहे। मूंखे उन रोज़ेदार जे रोज़े जो एतराम आहे। पोइ तव्हां मूंखां छो था पुछो? तव्हां पाण अंदाज़ो लॻायो नंढड़ी ॼमार में हेॾो इल्मु हुजे, हेॾो अक़ुल हुजे, हेॾो शऊर हुजे, हेॾी सम्झ हुजे, पोइ जॾहिं वॾो थियो हूंदो त पोइ अब्दुल कादिर जीलानी जी नज़र केॾी वॾी हूंदी। मुंहिंजा त हिकिड़ी ॻाल्हि साईं यारनि सालनि जो आहे। साईं जो बाबू अबू साले मूसा संगी दोस्त ख़ुदा जो जहान छॾे वियो। जन्मा अकेली पुट बि अकेलो घर वारो जहान छॾे वियो। सलाम हुजे उम्मुल ख़ैर अम्मा फातिमा जे मथां। अल्लाह जो कसम बच्चा कंहिंखे मिठा आहिनि, बच्चा सभु कंहिंखे मिठा आहिनि। नंढड़ो इमाम हुसैन रुॻो घर में रोंदो हुयो। मदीने जो साईं जल्दी तकड़ी तकड़ी नमाज़ पढ़ी घर मोटी ईंदो ऐं पंहिंजी न्याणी अम्मा फातिमा खे चवंदो, फातिमा मुझे हुसैन के रवाड़ी न वञ। हुसैन जॾहिं रोंदो आहे त मां मोहम्मद बेचैन ऐं बेकरार थी पवंदो आहियां। बच्चा खे बेटा कोन मुंहिंजा दिलबर भाउ जी जनम वणे कोन थी सोचे ऐं बेवा थी वयसि। मुंहिंजो घर वारो जहान छॾे वियो।